आदम बि साॻियो ज़ात बि साॻी, को सामी को सुल्तान, को मोमिन त को मरवान, आहे अजब इंसान। अस्सलामु अलैकुम दोस्तो। जीअं त तव्हां पाण ॾिसो था पिया असांजे मुल्क जा हालात जेके सो अॼुकल्ह जेके आहिनि, सो ज़िंदगी में हीअ जेको पहिरियों चकर ईअं थियो आहे जो मुजरिम खे सज़ा ॿुधाए जज भॼी वियो आहे। न त मुजरिम भॼंदो आहे पर जज भॼी वियो। जेको सलाम आहे जेको सो ख़ान साहब खे, जंहिंजी जेका इहा दहशत आहे, जेको चङनि भलनि जूं निंडूं फिटाए छॾी अथई। सो हिकु माण्हू थी जेको सभिनी सां मुंहुं ॾियणु, सभु इदारा हिन जे ख़िलाफ़ु आहिनि, जेके बि इदारा आहिनि सभु हिन जे ख़िलाफ़ु आहिनि। पोइ बि हीउ जेको उते ई बीठो आहे, जेको सचो मुजाहिद आहे। त जेको सभु कमु हिन यहूदियुनि जे ख़िलाफ़ु कया, जेके बि कमु हिन कया सभु यहूदियुनि जे ख़िलाफ़ु कई। पोइ बि हिन जो मतिलबु ठपो हणी छॾियऊं जेको यहूदी एजेंट आहे। होॾो जेको यहूदी वारा कमु पाण पिया था कनि, यहूदियुनि जा एजेंट पाण लॻा पिया आहिनि। पोइ बि हिन जो मतिलबु ठपो हणी छॾियो यहूदी एजेंट आहे। जेको यहूदी एजेंट ईअं न कंदो आहे जेको मदीने जी सरज़मीन ते लहे या पेरे उघाड़े वञे हज़ूर पाक जे रोज़े ते, इहो जेको यहूदी एजेंट कंदो। जेको उते सभिनि काफ़रनि जे मुल्क में वेही सभिनि काफ़रनि जे अॻियां जेको तिलावत क़ुर जी करे ऐं जेको तक़रीर करे, इहो छा यहूदी जो एजेंट ईअं कंदो? सो यहूदियुनि जे एजेंट त पाण आहिनि। जेको तव्हां पाण ॾिसो था पिया त जॾहिं बि तक़रीर हे कंदा आहिनि त हिन जी तक़रीर ॿुधी हूंदी जेको ज़रदारी जी, इंटरनेट ते त अॼुकल्ह जेको हर शइ पई आहे। तव्हां ॾिसो त उते ज़रदारी चए थो त मूंखे तव्हां वोट ॾियो, जेको नवाज़ शरीफ़ फिलाणे इदारे जा पैसा बि खाधा आहिनि, फिलाणे इदारे जा पैसा हिन खाधा आहिनि, जेको तव्हां मूंखे वोट ॾियो, इहे सभु हिन खां मां वठंदुसि। हेॾो वॾो हिन करप्शन कयो आहे। सो जॾहिं वोट हुनखे जो मिलंदा त चुप करे वेही रहंदो, बसि हुनखे कुर्सी मिली। पोइ पंहिंजा पैसा इहे ठाहिणु शुरू कंदा आहिनि ऐं ॿाहिरि मुल्क ट्रांसफर कंदा वेंदा आहिनि पैसा। मुल्क आहे पंहिंजो पाण ई ॼाणे, अवाम आहे पई रुले त रुले, उन सां हिन जो को कमु कोन्हे को। वरी तव्हां नवाज़ शरीफ़ जी तव्हां तक़रीर ॿुधंदव त वरी उहो चवंदो त जेको तव्हां मूंखे वोट ॾियो, हे ज़रदारी जेको सॼे मुल्क खे लुटियो आहे, जेको फिलाणे इदारे जा पैसा खाधई, फिलाणे इदारे जा पैसा खाधई, हिन हाजियुनि जा पैसा खाधई, तव्हां मूंखे वोट ॾियो। तव्हां ॾिसो कीअं ज़रदारी मां पैसा थो इहे वठां। वरी उनखे जेको वोट मिलंदा, वरी उहो चढ़ंदो 5 सालनि जे लाइ त भई इहा ॻाल्हि ई विसरी वेंदो को ज़रदारी हिसाब किताबु आहे मां वठां, कुझु बि न केस न दाद न फरियाद, कुझु बि न। वरी उहो पंहिंजा पैसा ट्रांसफर करणु शुरू कंदो ॿाहिरि मुल्क। अवाम पई रुले, मुल्क आहे पियो रुले, उन सां को कमु कोन्हे। छो जो हू सभिनी इदारनि खे पैसा खाराइनि था, को बि इदारो जेको हुननि सां कोन थो पुछे। त उन कोला वरी वठूं था जेको टीं पार्टी जेका असां वटि आहे, जेके मौलाना मौलाना फज़लुर रहमान, वरी उन जी तक़रीरूं तव्हां ॿुधी हूंदी पर नेट ते मौजूदु आहिनि अॼु बि। जेको उहो चवे थो त जेको ज़रदारी बि चोर आहे, नवाज़ शरीफ़ बि चोर आहे, हिन चोरनि ते इतबार कीअं कजे। वरी हाणे पाण उन चोरनि सां गॾु वेठो आहे, जेको हाणे इतबार कजे कंहिं ते। वरी जॾहिं उन खां कंहिं नुमाइंदे पुछा कई जीअं त तव्हां जेको चओ था मुंहिंजा हथ साफ़ु आहिनि करप्शन मूं, सो हे जीअं बंगले में तव्हां वेठा हो, जीअं जाइ ते तव्हां वेठा हो, हीउ बंगलो काॾों आयो? की हे त मूंखे हिकिड़े दोस्त गिफ्ट ॾिनो आहे। हाणे उहो कहिड़ो दोस्त आहे जेको किरोड़नि जा जेको बंगला आहिनि गिफ्ट ॾिए थो? उन्हनि जो नालो बि त ॿुधाए न। चए थो मुंहिंजा हथ साफ़ु लॻा पिया आहिनि। वरी हुन चयो भला जेको ज़रदारी बि करप्ट आहे, जेको नवाज़ शरीफ़ बि करप्ट आहे, इहे करप्शन कनि था, करप्ट आहिनि। चई न मूंखे जी आदत कान्हे का कंहिंखे चवण जी, चई इहा मूंखे आदत ई कान्हे का। मां चई की कंहिंखे छो चवां करप्ट आहे, छाकाणि अॻ में सभिनी जे नाले चए पियो, हाणे न, छो जो हाणे हुन सां गॾु वेठो आहे। हाणे हे अवाम खे बेवकूफ़ बणाए वेठा आहिनि। हो छो अचे त हुनजी बदनेकी थो करे, हो अचे हुनजी बदनेकी करे, वरी टई हिकु ॿिए ते थी वेही रहिया आहिनि। हाणे त जेको टई ॼणा ॿाहिरि आहिनि बसि, या हिन खे अवाम खे बेवकूफ़ बणाए वेठा आहिनि। जेको ख़ान साहिबु आयो, नंढे ॿार खे बि शऊर ॾिनो त बाबा हे जो करप्शन कीअं था कनि, कीअं पैसा हितो खणी था वञनि, सॼो नंढे ॿार पुछा कंदो, उहो बि तव्हांखे हाणे ॿुधाईंदो त हे जेको करप्ट आहिनि, टई करप्ट आहिनि, हे टई जे यहूदी जा एजेंट आहिनि। तव्हांखे हाणे नंढो ॿार बि तव्हांखे ॿुधाईंदो, ऐं जेके इदारा करप्ट आहिनि उन्हनि जे बारे में तव्हांखे नंढो ॿार बि ॿुधाईंदो। ॿियो त 5 सालनि जो ॿार आहे, उनखां पुछा कयो, उहो बि तव्हांखे हाणे ॿुधाईंदो। ख़ान साहिब जेको ख़ान साहिब खे जेको असांजो सलाम आहे, जीअं नंढे ॿार खे बि शऊर ॾेई छॾियो। त हाणे हिननि खे जेको अखि में कंडो केरु आहे, ख़ान साहिबु आहे। छो जो हिनखे ख़बर आहे त इहो हिसाब किताब वठण वारो माण्हू आहे, इहो बश्क करण वारो न आहे। छो जो उहो पाण खाइण वारो न आहे, हुनजी जाइदाद ज़मीन मिल्कियत सभु कुझु पंहिंजे मुल्क में आहे। त पोइ उहो कीअं करप्शन कंदो? हाणे उन को हिननि जो ख़ौफ़ थी पियो आहे न
त जेको ॿाहिरि मुल्क हिन जी मिल्कियत कान्हे का कुझु बि हे असांखे बश्क न कंदो, हे सभिनि जे अॻियां असांखे वावरींदो। सो इन जे करे हाणे कुझु न कुझु कयूं, हिन कंदड़ कयूं। 200 केस हिन जे मथां हणी छॾिया अथनि। जेके नामिनेट धाड़ियल आहिनि उनजे मथां 10-12 केस आहिनि। हे छा को एॾो वॾो धाड़ियल आहे जो 200 केस हिन जे मथां दाख़िल थी विया आहिनि? हे जेको हुकूमतूं आहिनि, जे अगरि हीअ जवान आहिनि त बि हुन सां मुक़ाबिलो कनि, इलेक्शन कराइनि, पोइ वरी जेको बि खटे छो माना हुनखे वञनि था, हुनखे फासाईंदा, जीअं माना इलेक्शन में उहो न बीहे। बसि ॻाल्हि इहा ई आहे, हुनखे ख़बर आहे हिकु वोट असांखे हाणे न मिलंदो। छो इन जे करे हुनखे पोइ ते कंदा था वञनि। उहो जज आर्डर ॾेई हलियो वियो आहे, राति जो 12 बजे कोर्टूं खुलनि थियूं खान साहिब खे लाहिण जे लाइ। इहो त असां ज़िंदगी में ॿुधो ई कोन्हे को, जो राति जो 12 बजे आचर ते कोर्टूं खुलनि। ॿिया माण्हू वीचारा कोर्ट जा चकर करे करे उन्हनि जूं जुतियूं घसी वियूं। घणनि माण्हू त मरी विया, जंहिंजा केस अञा ताईं हलनि, अञा ताईं कोन हलिया, माण्हू मरी विया आहिनि। उन्हनि जे लाइ त जज केस हलाइनि ई कोन था उन्हनि जा। हे त मिंट में राति 12 बजे बि कोर्टूं खुलनि थियूं। त दोस्तो ॻाल्हि ईअं ई आहे, इंसाफ़ त असांजे मुल्क में आहे ई कोन का। असांजे पैसनि मां वर्दियूं वरितल, असांजे पैसनि मां गोलियूं वरितल, उहे असांजे मथां इस्तेमालु थियनि थियूं, हिन अवाम जे मथां इस्तेमालु थियनि थियूं। हिननि जो जेको आइन हूंदो आहे, जेके कानून वारा जेके इदारा आहिनि, ऑफिसर आहिनि, हिननि जे आइन में छा लिखियलु आहे? हिन अवाम जी हिफ़ाज़त कयो या अवाम खे मारियो? हिननि अवाम जो चवणु वठो या जेके गद्दार हुजनि, जे करप्ट आहिनि, उन्हनि जो चवणु वठी हिन अवाम खे मारियो। इहो हिननि जे कानून में लिखियलु आहे, इहो हिननि जे आइन में लिखियलु आहे। जेको क़ाइदे आज़म ठाहियो पाकिस्तान, उहो पाकिस्तान किथे आहे? त दोस्तो ॻाल्हियूं त घणियूं आहिनि पंहिंजे मुल्क जूं, पर छा कयूं? अलाह ख़ान साहिब खे वॾी हयाती ॾींदो।